सिंध समेत सॼे मुल्क में आज़ादीअ जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल में आज़ादी परेड तक़रीब। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर ख़ासि महिमान तौर शरीक। फौजी जथन तरफ़ां शहीदनि खे भेटा पेश। ॾींहं जी शुरूआत वफ़ाक़ी राजधानी में 31 तोपुनि ऐं सूबाई गादी वारनि शहरनि में 21 तोपुनि जी सलामी ॾिनी वई। फजर जी नमाज़ बाद मुल्की सलामती खुशहाली ऐं अमन लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। कायद आज़म जी मज़ार ते गार्ड जी तब्दीली जी तक़रीब। कमांडेंट पाकिस्तान नेवल अकेडमी कमोडोर मोहम्मद खालिद जी ख़ासि महिमान तौर शिरकत। पाकिस्तान नेवल अकेडमी जे कैडेट्स कायद आज़म जे मज़ार ते एज़ाज़ी गार्ड जा फर्ज़ संभाले वरिता। इस्लामाबाद में क़ौमी यादगार ते झंडो फरकाइण जी मरकज़ी तक़रीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तक़रीब जो ख़ासि महिमान हो। रियासत मुखालिफ ॿाहिरियूं कुवतूं डिजिटल दहशतगर्दी ज़रिए खुदी प्रोपेगेंडा करे रहियूं आहिनि। डिजिटल दहशतगर्दी जो मक़सद प्रोपेगेंडा ज़रिए नफ़ाक़ ऐं मायूसी पकड़णु आहे। आइन राय जी इज़हार जी आज़ादी ॾिए थो, पर आइन इज़हार जी आज़ादी जी वाज़िह हदबंदी बि कई आहे। दहशतगर्दी जूं कुवतूं सरगर्म अमल आहिनि। पाक फौज खे कमज़ोर करणु पाकिस्तान खे कमज़ोर करणु बराबर आहे। पाक फौज खे कमज़ोर करण जी इजाज़त हरगिज़ न ॾिनी वेंदी। ना इतफ़ाक़ी ऐं डफेड़ मुल्क खे अंदर में खोखलो करे ॿाहिरीं जारहियत जो रस्तो ठाहींदो आहे। पाक फौज ऐं अवाम दहशतगर्दी जो बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। पाक फौज मुल्क जी अंदरनि ऐं ॿाहिरिन दिफ़ा जो हलफ़ कयो आहे। मुल्क जी हिफ़ाज़त लाइ कुर्बानी ॾींदड़ जवाननि जूं कुर्बानियूं ज़ाया न वेंदियूं। जश्न आज़ादी जे मौक़े ते पूरी क़ौम खे वाधायूं। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो काकोल में पाकिस्तान मिलिट्री अकेडमी में जश्न आज़ादी परेड जी तक़रीब खे ख़िताब। नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त नाराज़गी खे छॾे पाकिस्तान जा वफ़ादार थियो। बलोचिस्तान जूं महरूमियूं ख़त्म कंदासीं। पाकिस्तान एटमी कुवत आहे, जल्द मुआशी कुवत बणिजंदो। उहो वक़्तु परे न आहे जॾहिं पाकिस्तान तरक़ी कंदो। पाकिस्तान क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। समूरी क़ौम खे दिलि जी गहराइनि सां आज़ादी ॾिहाड़ो मुबारक हुजे। कोयटा जे अकबर भुगटी स्टेडियम में जश्न आज़ादी जी तक़रीब। इसहाक डार जी शिरकत। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में जश्न आज़ादी के मौके ते हवाई फायरिंग। 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में ॿार ऐं औरतूं भी शामिल। गुलशन इक़बाल लियारी पटेल पाड़ा अख्तर कॉलोनी गोलीमार मंजूर कॉलोनी कोरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में फायरिंग जा वाक़िया पेश आया। रेस्क्यू ज़रियनि जो मूजिब जमशेद क्वार्टर मलीर 15 PIB कॉलोनी माड़ीपुर रोड मां भी हवाई फायरिंग के ज़ख़्मी माण्हुनि खे अस्पताल आंदो वियो। डीजी रेंजर सिंध मेजर जनरल अज़हर वकास जो शहर के मुख्तलिफ इलाइक़नि जो दौरो सिक्योरिटी इंतजामनि जो जाइज़ो वरितो। जश्न आज़ादी के मौके ते हुकूमत जो अवाम लाइ तोहफ़ो। पेट्रोल 8 रुपया 47 पैसा फी लीटर सस्तो। डीजल की कीमत में 6 रुपया 7 पैसा फी लीटर घटाई कई वई। पेट्रोल की फी लीटर कीमत 260 रुपया 96 पैसा थी वई। डीजल जो नओं अघ 266 रुपया 7 पैसा मुक़रर। नवा अघ लागू। नोटिफिकेशन जारी। दखण वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस और दहशतगर्दन में फायरिंग की ॾिवट। 4 जवान शहीद, 6 दहशतगर्द भी मारिजी विया। ISPR मूजिब फायरिंग की ॾिवट 12 और 13 अगस्त के विच वारी रात थी। दहशतगर्दन की फायरिंग में हवलदार निसार हुसैन नाइक, रशीद गुल नाइक, इरफानुल्लाह खान और सिपाही उस्मान रफाकत शहादत मानी। 6 दहशतगर्द भी मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त बहादुर जवाननि जूं कुर्बानियूं संदन इरादनि खे वधीक सगारो कनि थियूं।